हैदराबाद में खबर शामिल क्यों था। कौमी कारकुन कंहिं बि साज़िश जो हिस्सो न बणजनि। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह इहा अपील कई आहे। जलाल महमूद शाह जो चवणु आहे त पश्तून असांजा भाइर आहिनि जेके अफ़गानी पनाहगीर आहिनि। हुकूमत उन्हनि जी वापसीअ जो बंदोबस्तु करे। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त पश्तून बि अफ़गानी पनाहगीरनि जी मदद खां पासो कनि, उहे ग़ैर मुल्की आहिनि। सैयद जलाल महमूद शाह अपील कई आहे त सिंध जो अवाम अमन ऐं भाईचारे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करे। सिंध जी मौजूदा सूरत हाल ते सिंध बचाओ कमेटी जो सुभाणे अहम इजलास थींदो। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह अपील कई आहे त क़ौमी कारकुन कंहिं बि साज़िश जो हिस्सो न बणजनि। पश्तून असांजा भाइर आहिनि जेके अफ़गानी पनाहगीर आहिनि। हुकूमत उन्हनि जी वापसीअ जो बंदोबस्तु करे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ हैदराबाद जे रिपोर्टर हैदराबाद मां ही ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त पश्तून बि अफ़गानी पनाहगीरनि जी मदद खां पासो कनि, उहे ग़ैर मुल्की आहिनि। सैयद जलाल महमूद शाह अपील कई आहे त सिंध जो अवाम अमन ऐं भाईचारे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करे। सिंध जी मौजूदा सूरत हाल ते सिंध बचाओ कमेटीअ जो सुभाणे अहम इजलास बि थींदो। सैयद जलाल महमूद शाह अपील कई आहे त क़ौमी कारकुन कंहिं बि साज़िश जो हिस्सो न बणजनि। पश्तून असांजा भाइर आहिनि जेके अफ़गानी पनाहगीर आहिनि। हुकूमत उन्हनि जी वापसीअ जो बंदोबस्तु करे। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त पख्तून बि अफ़गानी पनाहगीरनि जी मदद खां पासो कनि। जलाल महमूद शाह अपील कई आहे त सिंध जो अवाम अमन ऐं भाईचारे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करे। सिंध जी मौजूदा सूरत हाल ते सिंध बचाओ कमेटीअ जो सुभाणे अहम इजलास थींदो। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त क़ौमी कारकुन कंहिं बि साज़िश जो हिस्सो न बणजनि। पश्तून असांजा भाइर आहिनि जेके अफ़गानी पनाहगीर आहिनि। हुकूमत उन्हनि जी वापसीअ जो बंदोबस्तु करे। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु आहे त पश्तून बि अफ़गानी पनाहगीरनि जी मदद खां पासो कनि, उहे ग़ैर मुल्की आहिनि। सिंध जो अवाम अमन ऐं भाईचारे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करे।